अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दो दो छो ऐं छाजे करे यको न आहे आयो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बेल न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों दो दो ड्रामे जी अञा शूटिंग हली रही आहे ऐं उन जी जॾहिं बि मुकमिल शूटिंग थींदी त उन खां पोइ उन जा 3 टीज़र हलाया वेंदा ऐं उन जा 3 टीज़र पूरा थींदा त पोइ उन खां पोइ उन जो प्रोमो ईंदो। प्रोमो मां पोइ उन जी वरी एपिसोड हलायो वेंदो। दो दो ड्रामो हिकु बहितरीन ड्रामो आहे। हू दौलाब ड्रामे खे धक बि ॾेई सघे थो ऐं दौलाब ड्रामे खे कट बि करे सघे थो ऐं उन जे बराबरि बि बीह सघे थो। एतिरो दो दो ड्रामो भलो आहे ऐं यानी त पोइ तव्हां इहो सम्झी छॾियो त जेको दो दो ड्रामो आहे उहो ज़हर ज़िंदगी सीज़न 2 आहे। दोस्तों दो दो ड्रामे में वॾा वॾा अदाकार कमु करे रहिया आहिनि। असद कुरैशी, सईद निसार शाह ऐं इरफान शेख ऐं मजू सतार लाड़ ऐं ॿिया सिंध जा नाले वारा अदाकार पिणु हिन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। यानी ही मेरा टीवी जो सोप सीरियल ड्रामो आहे दो दो। ऐं दोस्तों ही हाणे तमामु जल्द अव्हां ॿारनि जे साम्हूं अचण वारी आहे। रुॻो तव्हांखे 3 टीज़रनि जो इंतज़ारु करणो पवंदो। जॾहिं बि 3 टीज़र आया त उन खां पोइ प्रोमो तमामु जल्द अची वेंदो। उन खां पोइ तमामु जल्द एपिसोड बि अची वेंदो और तव्हांजो इंतज़ार जी घड़ियूं हाणे तमामु जल्द ख़तमु थियण वारियूं आहिनि। दो दो ड्रामो हाणे तमामु जल्द अव्हां जे साम्हूं अचण वारी आहे। तव्हांखे हाणे रुॻो थोरो इंतज़ारु करणो पवंदो। यानी तव्हां एतिरो इंतज़ारु कयो आहे, अञा तव्हांखे थोरो इंतज़ारु करणो पवंदो। ऐं दोस्तों ॿियो तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी इहा आहे त हाणे तमामु जल्द वेरनि जी वस्ती ड्रामो अचण वारो आहे, उहो बि सिंध टीवी ते। यानी वेरनि जी वस्ती जेको ड्रामो आहे उहो दो दो ड्रामे खां अॻु में हलायो वेंदो ऐं दोस्तों हू बि सोप सीरियल ड्रामो आहे सिंध टीवी वारनि जो ऐं हिन में बि सुठा अदाकार कमु करे रहिया आहिनि ऐं खून ख़राबी बि हुन में घणी आहे। दोस्तों उमेद त कहाणी आई हूंदी अव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।